बाबा साईं असां त उॾंदड़ पखियुनि खे बि किराइण ॼणियूं था त पोइ ही सावण जा उठ छोरा असां खां कीअं बची निकिरंदा असां अखियूं पूरे निशानो लगाईंदासीं पोइ बि असांजी गोली उन जे सीने खां पार थी वेंदी पार। बहराम खान तव्हांजो मूं ते अॻ में बि भलायूं आहिनि हाणे बि मूं ते आख़िरी भलाई कयो न। हुकुम कयो सावण छा करणो आहे? सुभाणे मुंहिंजा छोकिरा आज़ाद थींदा मां चाहियां थो त हुननि खे वठी मुंहिंजे घर छॾे वञो। अहिड़ी ॻाल्हि आहे छा? सुभाणे हू निहत आज़ाद थींदा जेकर साईं दाद खान वारनि खे ख़बर पई त घर में पहुचण खां पहिरियां ई हुनखे ख़तम करे छॾींदा। असांजे हूंदे घबराईंदो सावण तुंहिंजनि छोकरनि खे उतां खां वठी घर ताईं पहुचाइण मुंहिंजो ज़िम्मो आहे। उनखे बारूद सां भरे छॾींदासीं जेको बचाइण खपे उहो मां ॾींदुसि मां उहो त बसि न। साईं तव्हांजा लख लख एहसान मां पूरी ज़िंदगी तुंहिंजा इहे एहसान न लाहे सघंदुसि। दर्द लगो दाह निकती होड़ में
दर्द लगो दाहु निकती नथी अचे माठ अच सिघो अली हसन चए थोरू मां सारी रात लगी आ सगरात सजन मुझे साव खे ओ जियरे मुंहिंजो कदुर न के पतो पवंदई पो जियरे मुंहिंजो कदुर न के ओ जियरे मुंहिंजो कदुर न के पतो पवंदई पो जॾहिं मुंहिंजी मौत जो माण्हू ईंदुई को कंदे वञी फाको उन माल चवे अली असां ओ नथी निंड अचे तुंहिंजे फिक्र में ॾेई बाह वयो वे जिगर में ओ नथी निंड अचे तुंहिंजे फिक्र में ॾेई बाह वयो वे जिगर में नथी निंड अचे तुंहिंजे फिक्र में ॾेई बाह वयो वे जिगर में तूं त वञी थे ॿियनि जो साथी कीअं मां गुज़ारियां हाणे हयाती तूं त वञी थे ॿियनि जो साथी कीअं मां गुज़ारियां हाणे हया ॼण धीअरे आया क़बर में ॾेई बाह वयो वे जिगर में नथी निंड अचे तुंहिंजे फिक्र में ॾेई बाह वयो वे जिगर में मूत कबूली तुझी गुलामी सारे जग जी खई बदनामी मूत कबूली तुझी गुलामी सारे जग जी खई बदनामी मूत कबूली तुझी गुलामी सारे जग जी खई बदनामी तोखे दिल मुॾनी तोखा दिल मुवती तोखे दिल मुॾनी तोखा दिल मुवती वरी नौकर थियो साईं उतर में ॾेई बाह वयो वे जिगर में नथी निंड अचे तुंहिंजे फिक्र में ॾेई बाह वयो वे जिगर में तूं त वञी थे ॿियनि जो साथी कीअं मां गुज़ारियां हाणे हयाती तूं त वञी थे ॿियनि जो साथी कीअं मां गुज़ारियां हाणे हया ॼण धीअरे आया क़बर में ॾेई बाह वयो वे जिगर में नथी निंड अचे तुंहिंजे फिक्र में ॾेई बाह वयो वे जिगर में वाह जो मूंसां तो वाइदे वफ़ा कई बुतन वांगुरु तुंहिंजी पूजा कई वाह जो मूंसां तो वाइदे वफ़ा कई बुतन वांगुरु तुंहिंजी पूजा कई तोखे सम्झो मूंछा तो बनौज़ बिला तोखे सम्झो मूंछा तो बनौज़ बिला ज़रे घट पियो त कुफर में ॾेई बाह वयो वे जिगर में नथी निंड अचे तुंहिंजे फिक्र में ॾेई बाह वयो वे जिगर में शाह नवाज तो के सारे पल पल प्यारा प्यो थो पुकारे शाह नवाज तो के सारे पल पल प्यारा प्यो थो पुकारे शाह नवाज तो के सारे पल पल प्यारा प्यो थो पुकारे
फिटी निंड वई आराम वयो, फिटी निंड वई आराम वयो, अरे लूण वये तू हटन में अति पानी वयो मुझे अखिन में, नथी निंड अचे तुझे फिक्र में दई बाह वयो वे दिगर में, तू त वनी थे बिन जो साथी की मां गुजारिया हाणे हयाती, तू त वनी थे बिन जो साथी की मां गुजारिया हाणे हयाती, जन जीअरे आया कबर में दई बाह वयो वे दिगर में, नथी निंड अचे तुझे फिक्र में दई बाह वयो वे दिगर में, अल्लाह अचो अचो साईंदास खान अचो। बहादुर खान असांजे दिलनि ते ज़ख़्म अञा ताज़ा आहिनि, तव्हां मौज मस्तियूं पिया माणो, ॾाढो ॾुख थियो, ॾाढो ॾुख थियो। साईंदास खान ॾुख करण सां ज़ख़्म छुटंदा न आहिनि, अञा बि वधंदा आहिनि बाबा। असां पंहिंजे ज़ख़्मनि खे छुटण कोन ॾींदासीं जेसिताईं पलान न कंदासीं न, तेसिताईं असां पंहिंजे ज़ख़्मनि खे छुटण कोन ॾींदासीं, भला हू नासूर बणिजी वञनि, नासूर। एॾी बाहि अंदर में चङी न आहे। असांजा दुश्मन असांजे सीने जे मथां मुंग बुंग वेठा ॾरनि। तव्हांजा दुश्मन अञा जेल में बंद आहिनि। एतिरा अणजाण न थियो रेस बहादुर खान, एतिरा अणजाण न थियो। अॼु रेस सारंग ऐं बैराम खान वारा तव्हां असां ऐं पूरी बिरादरी मथां मुंहं ते तव घुमाइजान। तो बस पिरो बस, इन खां वधीक ॿियो लफ़्ज़ न ॻाल्हाइजे। अहिड़ो को बि जवान अॼु ताईं पैदा ई न आहे थियो जेको असांजे साम्हूं अचण जी जुरत पैदा करे। इन्हीअ करे चवां थो त कुझु बि ॻाल्हाइण खां अॻु में 1000 बार सोचींदा कयो त तव्हां कंहिं अहिड़े खैरे जे अॻियां न रहित बहादुर खान ऐं उन्हनि जे भाइरनि जे अॻियां बीठा आहियो, भाइरनि जे अॻियां। बहादुर खान असांखे ख़ामोश करण सां हक़ीक़त लिकंदी कोन। अॼु जीअं ई असांजा दुश्मन जेल खां ॿाहिरि निकिता त असां हुनखे पूरो करे छॾियो, पर विच में सारंग खान ऐं बहराम खान दीवार बणिजी बीह रहिया। सावण जे कुतनि जो सहारो बणिजी ऐं असांजे ॻोठ में नारा हणंदा चले विया। हाणे जेकॾहिं कंहिंमें ग़ैरत जो ज़र्रो बि हूंदो न त हू असांजो साथ ॾींदो, असांजो। उन्हनि जो दिमाग़ कॾहिं खां वठी ख़राब थियो आहे। इन्हीअ ग़लतीअ ते सारंग खान वारनि खे पछताइणो पवंदो, पछताइणो। सारंग खान वारा जेकर असांजे ॻोठ में दाख़िल थिया आहिनि त असां उन्हनि जे घरनि में दाख़िल थींदासीं, घरनि में। न जबल खान न, न साईंदास खान इहो त ॿुधाए आख़िर तव्हांजो मक़सद छा आहे? असां चाहियूं था पूरी बिरादरी गॾु करे सावण जो पूरो नसुल तबाह कजे। बहादुर खान हाणे तबाही बि ईंदी ऐं तूफ़ान बि खड़ो थींदो, पर उन तबाही ऐं तूफ़ान जे ख़ौफ़ खां असां ख़ामोश कोन वेंदासीं। साईंदास मूंखे हिकु ॿिनि ॾींहंनि जी मोहलत ॾे त मां सारंग खान ऐं बहराम खान सां मिली सावण जी मदद बंदि करायां ऐं हेॾां तव्हां बिरादरी सां मिली हुनखे नेह थो करे छॾियो। पर बहादुर खान अरे ॿुधो ई कोन अदा छा चयो? सिर्फ़ 2 ॾींहंनि जी मोहलत, 2 ॾींहं। ठीकु आहे बहादुर खान, इहे 2 ॾींहं बि इंतज़ार कयूं था, पर इहे असां लाइ क़यामत बराबरि आहिनि। 3 ॾींहं न थींदो साईंदास खान,
टियों न थींदो। वञी पंहिंजा कात कुहाड़ा तिखा कयो। सावण उन जी औलाद खे कुहण लाइ वञो।